अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टेलीविजन जी ख़ुसूसी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान पे आऊं मां तहरीमा वाण ऐं मूंसां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां राशिद शाह। आज़मत रमज़ान ट्रांसमिशन में तमाम मौज़ूद नाज़रीन के भलीकार खुश आमदीद चऊं था। जीअं त अॼु 12 रमज़ानुल मुबारक आहे ऐं मग़फ़िरत जो अशरो शुरू थी चुको आहे ऐं सभ खां पहिरियां मां इहो ई चवंदो ख़ुदावंद ताला खां खोड़ सारियूं दुआऊं घुरो त अल्लाह ताला हिन वबा खां हिन मुसीबत खां असांखे पंहिंजी हिफ़्ज़ ऐं अमान में रखे, पंहिंजी पनाह में रखे ऐं जेके हिन वक़्तु असांखे ॿुधनि पिया ॾिसनि पिया उहे पंहिंजे घरनि में वेही करे ख़ुदावंद ताला जी इबादत कनि ऐं ख़ुदा ताला खां माफ़ी तलब कनि त परवरदिगार आलम असांखे हिन मुसीबत खां पंहिंजी हिफ़्ज़ और अमान में रखे। आमीन आमीन। कोशिशि कंदा कयो वधि में वधि पंहिंजे हथो जेको आहे की कंहिंजी भलाई जी कोशिशि कंदा कयो, छो त ॾिसो इन में बि मग़फ़िरत जो असांखे हिकिड़ो ज़रियो मिले थो। जीअं हीअ मग़फ़िरत जो अशरो हले पियो त रब जेको असांजो ताला केतिरे हर विख विख ते असांखे पंहिंजी माफ़ी जो ऐं नेकी ऐं सवाब हासिल करण जो मौक़ो थो ॾे। सिर्फ़ु इर्द गिर्द ॾिसण जी ज़रूरत आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे त जेको शख़्स ॿिए जे लाइ दुआ घुरे थो उनखे पंहिंजे लाइ दुआ घुरण जी तलब ई न थींदी। बिल्कुलु एतिरी वधीक आहे त तव्हां ॿियनि जे लाइ दुआऊं घुरो, तव्हां ॿियनि जे बचनि जे लाइ दुआऊं घुरो त अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमतूं ऐं शफ़क़तूं नाज़िल कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर नाज़रीन हिन 3 कलाकनि जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां तावन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% प्रोटेक्ट करे थो, ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक चरासी सां। तव्हांजी इस वक़्तु असांजे पाड़ेसरी मुल्क में केतिरे हद ताईं कोरोना जेका वायरस इलाही फैलिजी आहे। पंहिंजी हिफ़्ज़ ऐं अमान में रखे ऐं तमामु घणी असांजे लाइ सबक़ु आहे ऐं असांखे सिखणु खपे, असांखे SOPs ते अमल करणु खपे, असांखे ॿाहिरि निकिरण महिल मास्क इस्तेमालु करणु खपे। हैंड सैनिटाइज़र त यकीनन असांजी गाॾीअ में या असांजी जेब में या असांजे पर्स में हुअणु खपे त जॾहिं बि ॿाहिरि वञूं हैंड सैनिटाइज़र असां मुकमल इस्तेमालु कंदा रहूं। घर में निकिरण खां पहिरियां, घर में अचण खां पोइ ॿुधाईंदे लाइ उहो हैंड सैनिटाइज़र जेको आहे लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जो हुजे। लेकिन लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र छो त 99% कोरोना जहिड़े ख़तरनाक चरासीन सां फाइट थो करे, उन सां विड़े थो ऐं असांखे मुकमल हिफ़ाज़त ॾे थो। त अहिड़ी सूरत हाल बचण खां बहितर आहे, इन थियण खां बहितर आहे त असां पंहिंजी ऐं पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कयूं ऐं लाइफ बॉय हैंड वॉश जो बि इस्तेमालु पंहिंजे घर में वधाए छॾियूं। छो त पंहिंजी इर्द गिर्द जेके ख़ासि तौर ते ॿाहिरों अचनि था घर में अंदरि त उहे बि जेको लाइफ बॉय हैंड वॉश करे उन खां पोइ हैंड सैनिटाइज़र हणी पोइ घर में दाख़िल थी। बिल्कुलु। ऐं उन सां गॾु गॾु थाबन कयो आहे सुप्रीम सस्ती ऐं ज़बरदस्त चांहि ऐं इलाही कड़क चांहि। उन सां गॾो गॾु सर्फ एक्सेल ख़ुशबूदार सर्फ एक्सेल कपिड़नि खे बिल्कुलु निखारे सवारे थो ऐं उन सां गॾो गॾु हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ जेकी नंबर 1 मायोनीज़ आहे, हाणे पाकिस्तान में बि लॉन्च थी चुकी आहे ऐं 100 सालनि खां मुख़्तलिफ़ ॿियनि कंट्रीज़ में बि आहे। अॼु यकीनन असांजी जेके रचणे वारो जेको सेगमेंट आहे उन्हनि में हेलमेंस क्रीमी मायोनीज़ ज़रूरु इस्तेमालु थींदो। ज़रूरु इस्तेमालु कंदा। बिल्कुलु राशि चंद ज़रूरु इस्तेमालु कंदा ऐं उन सां गॾो गॾु अगरि ॻाल्हि हले थी ऐं ॿुधाईंदी हलां त कनोर्स जेको तव्हांखे प्रोडक्ट जेको ॾिए थो त पंहिंजे तव्हांजे खाधनि खे वॾो कलरफुल ऐं टेस्टफुल जेको फ्लेवरफुल करे थो ऐं मैजिकलफुल करे थो। कनोर्स इस्तेमालु वधि में वधि कंदा। कनोर्स जेके प्रोडक्ट आहिनि ऐं ॿुधाईंदी हलां त जे कनोर्स सॉसिस आहिनि, कनोर्स सॉसिस में टमाटो केचप आहे ऐं टमाटो चिली गार्लिक सॉस आहे जंहिंमें नंढा नंढा चिली गार्लिक जा चंक्स बि मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾो गॾु कनोर्स जेको आहे ख़ासि तौर ते खणी आया ॿारनि जे लाइ उनजे फन टाइम जे लाइ उनजी माना बोरियत भॼाइण जे लाइ कनोर्स मैजिकल नूडल्स में नयो मैजिकल नूडल्स जेको आहे चीज़ी चटपटा। यकीनन ॿार जेको चीज़ी चटपटा नयो टियों फ्लेवर कनोर उन लाइ खणी आया, ॿार इंजॉय कंदा। ऐं उन सां गॾो गॾु कनोर्स चिकन क्यूब्स अगरि पंहिंजे बोरिंग से सादे से खाधे खे अगरि उन में मुर्गी जो मज़ो ॾियणु चाहियो था त उनमें चिकन क्यूब्स इस्तेमालु ज़रूरु कंदा। ऐं उन सां गॾो गॾु अगरि तव्हां घर वेठे रेस्टोरेंट जो खाधो ख़ासि तौर ते खाइणु चाहियो थो, जीअं क्रिस्पी फ्राइड आहे उन खे तव्हां इस्तेमालु कंदा ऐं पंहिंजे घर वेठे सादी सी मुर्गी खे उनखे रेस्टोरेंट जो टेस्ट ॾेई सघो था। केॾी यकीनन राशि छा इंजॉय कयो पिया न, ज़बरदस्त जेके फ्लेवर्स आहिनि। ऐं उन सां गॾो गॾु अगरि ॻाल्हि हरी ऐं दस्तरखान ते मिठे जी त हर रमन खे यादगार करण लाइ रफ़ान जो इस्तेमालु ज़रूरु इस्तेमालु कंदो। त असां जेके अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में जेके गेस्ट मौजूदु हूंदा आहिनि उन खां पोइ असांजे रंधिणे जो सेगमेंट हूंदो आहे जिते राशिद शाह जी कमांड हूंदी आहे। अॼु बि राशिद शाह जेको पुछंदासीं त राशिद शाह जी अॼु छा रेसिपी आहे, पर उन खां अॻु में जेको पंहिंजे गेस्ट खे जेको राशिद शाह वेलकम कंदमि। जी असांजा अॼु पहिरियां गेस्ट आहिनि हसनैन मजीद, उन्हनि खे भलीका रमज़ान मुबारक, रोज़ो मुबारक। हसनैन मजीद में तव्हांखे ॿीहर तव्हां असांजे जेको आहे प्रोग्राम में अचो था त मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां असांजे ट्रांसमिशन में आया आहियो
ऐं उन सां गॾोगॾु अब्दुल रहमान तव्हांखे बि भलीकार असांजे सेकेंड टाइम असांजी बि ट्रांसमिशन में ही बिल्कुल शामिल थिया तव्हां ॿिन्हिनि खे मुंहिंजे तरफ़ां बि अस्सलाम वालेकुम रमज़ान जो 12 जेको 12 रोज़ो बि लख लख मुबारक हा बिल्कुलु मुबारक हुजनि सभिनी खे सॼे मुस्लमान खे जेको पंहिंजे रब खे राज़ी करण लाइ पंहिंजा फर्ज़ी रोज़ा रखनि पिया उन्हनि खे अलाह उन जा रोज़ा क़बूल फरमाए आमीन। पर हाणे असां पंहिंजे अज़मत रमज़ान जे किचन वारे सेगमेंट ते वेंदासीं जिते राशिद शाह असांखे ॿुधाईंदा छा अॼु भला अॼु रेसिपी आहे जेको ज़िंदगी जी तहरीम अॼु असां ठाहियूं पिया हेलमेंस मायो बॉक्स पेटीस अच्छा त पोइ भला तव्हां पंहिंजी डिशिस ते वञो तव्हां पंहिंजी जाइ ते वञो हा विशेष ते वञो छा इहो लफ़्ज़ छा चवंदा आहियो हा मन पंहिंजी डिशिस पंहिंजी कमांड विशेष ओके मां पंहिंजी कमान ते अची वियो आहियां ऐं अॼु असां जेको ठाहियूं पिया उहो आहे हेलमेंस मायो बॉक्स पेटीस वाह जबरदस्त पर उन खां मैं चवण चाहींदमि त तव्हां सभ खां पहिरियां तव्हांखे अच्छा, ख़बर हूंदी अच्छा, आहे हेलमेंस मायोनीज़ असांजे अॻियां पियो आहे हिन वक़्तु छो जो हिन ज़बरदस्त। खां सवाइ ही असां ठाहे नथा सघूं बिल्कुलु सही था चओ ऐं ॿुधाईंदी हलां त हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ को अगरि तव्हांखे खाइणो आहे त सैंडविच ऐं बर्गर जेको हेलमेंस क्रीमी मायोनीज़ या चिकन पेटीज़ जेको हुन खां अधूरा आहे त हेलमेंस नंबर 1 मायोनीज़ आहे उनजो इस्तेमालु ज़रूरु कंदा गॾोगॾु बॉक्स पेटीस आहे तमामु वाह। ज़बरदस्त माना माना अॼु असांजी अफ़्तारीअ में त मां खणी वेंदुमि हा पर डिशिस खे जेको आहे न वधीक मुंहिंजो delicious हथ बंदि कयो वियो आहे पर खणी वेंदुमि जबरदस्त अच्छा सभु खां अॻु में छा कंदो पहिरियों इंग्रेडिएंट सभ खां पहिरियां असां जीअं त हींअर कोरोना जी सूरत हाल पंहिंजे इंतिहा हद ताईं पियो हले त सभ खां सही। पहिरियां असां हैंड वॉश कंदासीं ठीकु आहे अच्छा अच्छा पर चलो तव्हां पंहिंजा जेको हैंड वॉश जो इस्तेमालु करे वठो बिल्कुलु। पोइ उन खां पोइ रेसिपी खे तव्हां ॿुधाईंदा हलो 1 बाय 1 छो त ॾिसो रेसिपी खे असांजा हथ वग़ैरह लॻनि था टच थियनि था त उन खां पहिरियों बहितरु आहे त तव्हां पंहिंजा हथ जेके आहिनि 99% प्रोटेक्ट करे छॾो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक जरासीम खां जीअं आशीष शाह जेको हीअं इस्तेमालु पिया करनि पंहिंजो लाइफ बॉय हैंड वॉश पाण खे प्रोटेक्ट करण पिया रंधिणे वञण छो त ॾिसो गोश्त ऐं मुर्गी में बि जरासीम हूंदा आहिनि अगरि तव्हां गोश्त मुर्गी वॉश था कयो वॉश कंदे उन्हनि खे त तव्हां साफ़ करे छॾियो लेकिन उन सां गॾु तव्हां वॉश करण में तव्हांजे हथ में बि जरासीम अची विया हूंदा ख़ासि तौर ते जेको आहे ॿारनि खे त इहो त ॿुधाए छॾियो त बार बार जेको आहे लाइफ बॉय हैंड वॉश या लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र या लाइफ बॉय सोप लाइफ बॉय जे कहिड़ी बि अहिड़ी प्रोटेक्ट हुजे त उनखे इस्तेमालु ज़रूरु कयो छो त हू 99% प्रोटेक्ट थी करे ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक वायरस खां जी जी तरीन सभ खां पहिरियां मां हिनखे थोरी बाहि ॾींदुमि हा पहिरियों उन खां पोइ ॿुधायां थो त जेको असां वटि हिन में इस्तेमालु थींदो जीअं अदरक थूम थी वई ठीकु आहे ऑयल थी वियो एंड मैदो थी वियो जेको पैटीस असां चिमड़ींदासीं उनखे उन खां पोइ चिकन कीमो असांजे लाइ अहम आहे ॻाढ़ा मिर्च आहिनि सावा धाणा लूणु आहे ॻाढ़ा मिर्च एंड सभ खां वधीक इम्पोर्टेंट हेलमेंस मायोनीज़ अच्छा हाणे छा कंदो पहिरियों स्टार्टिंग प्रोसीजर तव्हांजो सभ खां पहिरियां असां हिन में थोरो ऑयल विझंदासीं त जीअं तरो जीअं थिए उन खां पोइ थूम ऐं अदरक विझंदासीं गॾोगॾु कीमो विझी उनखे थोरो मिक्स कंदासीं अच्छा माना कीमे खे तव्हां फ्राई कंदो बिल्कुलु थोरो फ्राई कंदासीं थोरो रंग कलरफुल थींदो थोरो ब्राउन थींदो उन खां पोइ असां हिन में लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च विझंदासीं ठीकु आहे घुमाए उन खां पोइ थोरी देरि खां पोइ असां उनखे लाहे छॾींदासीं माना पूरो जेको मुर्गी जो मसालो आहे जो हेलमेंस पैटीस चिकन जो त माना पूरो बिल्कुलु ही मसाले जो ठही असां हिन प्यालीअ में रखंदासीं उन खां पोइ असां सावा धाणा ऐं हेलमेंस मायोनीज़ विझी करे उनखे मिक्स कंदासीं उन खां पोइ असां मैदे में थोरो पाणी विझी करे पोइ जेके पटियूं आहिनि उहे खणी ईंदासीं जिन ते असां ठाहींदासीं उन खां पोइ उन्हनि खे थोरो हणी चंबड़ाइण जे लाइ बिल्कुलु पोइ कीमो ऐं जेको मसालो असां ठाहियो उन में विझी उनखे बंदि करे असां फ्राई कंदासीं वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त केॾा त राशिद शाह होशियार थी विया आहिनि कुकिंग जे लाइ चलो तव्हां पंहिंजो प्रोसीजर स्टार्ट कयो तव्हां हसनैन मजीद मेंबर ते वञा त अज़मत रमज़ान जी ट्रांसमिशन जो जेको आगाज़ हम ते बारी ताला सां बिस्मिल्लाह ज़िक्र ख़ुदा सां थिए त पोइ असां में बरकत ई बरकत आहे बी बी बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कभी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कभी गैरुल्लाह नूरे मुहम्मद सल्लल्लाहु अला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सना गो पत्ता पत्ता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं ये मौजूद अदम तेरा दुनिया में तेरा के मेरे मौला दुनिया में तेरा के फिर भी शिकवे करे यार के ताजुब है कि हम पर भी रहे लुत्फो करम तेरा पढ़िए ला है इल्लल्लाह ला इलाहा सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह असनन मजीद में माशाल्लाह अल्लाह तव्हां खे कामयाब करे एतिरे ख़ूबसूरत पर हींअर वक़्तु थियो आहे आशीषा शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो तव्हांजो यकीनन प्रोसीजर असां पंहिंजो कमु शुरू करे चुको आहे असां हींअर स्टार्ट करे छॾियो आहे बस थोड़ी देर में असां चलो जेसिताईं मुर्गी तव्हांजी फ्राई थी वञे हुन मसाले लाइ पोइ आऊं वापसि अची तव्हांखे कंटिन्यू कयूं था नाज़रीन हीअ वक़्तु थियो आहे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% प्रोटेक्ट करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस सां ऐं उन सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं उन सां गॾोगॾु कनौट्स टमाटो केचप कनौट्स चिली गार्लिक सॉस ऐं कनौट्स नूडल्स कनौट्स सॉसेसिस ऐं उन सां गॾोगॾु कनौट्स चिकन क्यूब्स ऐं रफ़ान कसरकारी न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में इन ट्रांसमिशन कलाकनि जी ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% प्रोटेक्ट करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक जरासीम सां ऐं उन सां गॾु गॾु ॿुधाईंदी हलां त सुप्रीम ज़बरदस्त ख़ूबसूरत जेके चांहि जंहिंमें टेस्ट बि आहे रंग बि आहे ऐं सां गॾु सर्फ एक्सेल ख़ुशबूदार सर्फ एक्सेल कपिड़नि खे हिन निखारे ऐं जरा ख़ासि तौर ते जेके डर्टी घणा मेरा कपिड़ा हूंदा आहिनि उनखे बिल्कुलु अछो थो करे छॾे उन सां गॾु गॾु हेलमेट्स क्रीमी ड्रीमी मायोनीज़ पंहिंजे बर्गर खे पंहिंजे सैंडविच खे अगरि सुपर डिलीशियस करिणो आहे त हेलमेट्स नंबर 1 मायोनीज़ जो इस्तेमालु ज़रूरु कंदो जेको अॼु राशिद शाह हेलमेट्स चिकन पेटीस में कंदो ऐं उन सां गॾो गॾु ॿुधाईंदी हलां त कनौट्स तव्हां लाइ खणी आयो आहे काफ़ी सारा एतिरा मुख़्तलिफ़ प्रोडक्ट ऐं कनौट्स जेको तव्हांजे खाधनि खे डिलीशियस ऐं फ्लेवरफुल करे थो मीन्स लाजवाब थो करे जीअं त आहे असांजा कनौट सॉसिस में आउं ॿुधाईंदी हलां त कनौट्स टमेटो सॉस ऐं कनौट्स चिली गार्लिक सॉस जेके अगरि तव्हां पंहिंजे समोसनि ऐं पकौड़नि खे चिली गार्लिक सॉस या टमेटो में डिप करे खाईंदा त तव्हां यकीनन टेस्टफुल थींदा तव्हांजे लाइ लाजवाब कंदा ऐं बचत सां गॾोगॾु 20 रुपए जी बचत सां गॾोगॾु ऐं उन सां गॾोगॾु कनौट्स खणी आयो आहे अगरि बोरियत खे भॼाइण लाइ तव्हांखे को टाइम फुल खपे त उहो नूडल्स को बहितरीनु को टाइम कोन्हे यकीनन नूडल्स खाई करे
ॿार इंजॉय कंदा ऐं पंहिंजी बोरियत खे दूर भॻाईंदा ऐं उन सां गॾु गॾु ॿुधाईंदी हलां त कनौर चिकन क्यूब अगरि सपोज़ अगरि तव्हां कोई दाल ठाहियो था कोई वेजिटेबल ठाहियो था अगरि तव्हां चाहियो था त उन में मुर्गी जो कोई टेस्ट हुजे त उन में कनौर चिकन क्यूब स्टॉक जो इस्तेमालु कंदो छो त उन में असली मुर्गी जा पीसिस आहिनि इंक्लूड आहिनि तव्हांजे खाधे खे लाजवाब टेस्ट ॾियनि था ऐं उन सां गॾो गॾु क्रिस्पी फ्राइड मिक्स अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी मुर्गी में रेस्टोरेंट जहिड़ो सवादु अचे घर वेठे त क्रिस्पी फ्राइड मिक्स जो इस्तेमालु कंदा ऐं उन सां गॾो गॾु पंहिंजे लम्हनि खे यादगार करिणो आहे मिठे सां त रफ़ान मिठो इस्तेमालु ज़रूरु कंदा ऐं हाणे ऐं असांजा गेस्ट जेके आहिनि असां सां गॾु जॉइन कयो आहे हींअर असांखे ऐं उन्हनि खे वेलकम कंदमि असां जेके काफ़ी ॾींहंनि खां असां सां गॾु आहिनि ऐं दीन जी तालीम जे हवाले सां दीन जी रोशनी जे हवाले सां असांखे काफ़ी टाइम को काफ़ी रोज़नि को असांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि अॼु त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदमि अलामा इमरान साहिबु तव्हांखे भलीकार तव्हांखे रोज़ो मुबारक तव्हांखे रमज़ान मुबारक कीअं ठीकु आहियो अल्लाह जा करम आहिनि तव्हांखे मुबारक सॼी टीम खे मुबारक बिल्कुलु सभु ॿुधाइण वारा सामाईन नाज़रीन सभिनी खे मुबारक सभी चलो त अलामा साहिबु जीअं अलामा इमरान साहिबु तव्हां हाणे असांजे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में आयो ॿाहिरों आयो त किन आउं चाहींदुमि त सबको लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जो इस्तेमालु ज़रूरु कयो जीअं तव्हां ॾिसो था असांजे पाड़ेसरी मुल्क में जेकी कोरोना जी सूरत हाल एॾी शिदत सां वधी रही आहे उन में असांखे सोचणु घुरिजे सम्झणु घुरिजे त अलाह साईं जो असां ते करम मां पोइ बि असां बहितर आहियूं त ईअं असांजी सिर्फ़ु केयर जी वजह खां असां लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जो इस्तेमालु करे पंहिंजे हथ खे प्रोटेक्ट कंदासीं तव्हां बि यकीनन इस्तेमालु कंदा ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र ईज़ी टू कैरी आहे पंहिंजे पर्स में वॉलेट में ख़ासि तौर ते खीसे में तव्हां हीअ रखी करे पाण खे जेको सैनिटाइज़ करे पाण खे हिफ़ाज़त करे सघो था ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां राशिद शाह ॾियां वेंदमि जी राशिद शाह तव्हां मूंखे ॿुधाईंदा त तव्हांजी रेसिपी भला कैसे पहुती मुंहिंजी रेसिपी सभ खां पहिरियां मां ऑइल थोरो विधो उन मां पोइ हिन में कीमो विझुमि अदरक खां पोइ कीमो विझी करे उनखे थोरो मिक्स कयमि थोरो ब्राउन थी वियो बसि हाणे मां हिन में हिकु चमचो ॻाढ़ा मिर्च हिकु चमचो लूणु विधो आहे हाणे हिनखे थोरो छॾींदुमि त हीअ भले पचे उन खां पोइ मिक्स करे उन खां पोइ लाहींदोमांसि पोइ हुन में विझंदुमि हेलमेन मायोनीज़ उन खां पोइ असां सावा धाणा विझी करे हुनखे मिक्स ज़बरदस्त ऐं अदरक जो इस्तेमालु त पंहिंजे खाधे में त वधि में वधि कयो छो त अंदरि में असांजे इम्यून सिस्टम खे ई स्ट्रॉन्ग बि करे थो अक्सर हिकिड़ा नंढा नंढा जेके सेल्स हूंदा आहिनि जंहिंखे हू ताक़तवर बि कंदो आहे ख़ासि तौर ते असांजे मसालनि जी वजह खां असांजो इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग लॻो पियो आहे ऐं वायरस खां बचाव में अच्छा अलामा साहिबु आउं तव्हां ईंदमि त स्टार्ट कंदमि त हीअ बाक़ी मफ़रत वारो महीनो स्टार्ट थी चुको आहे मफ़रत जे बारे में तव्हां असांखे ॿुधायो लेकिन कॾहिं कॾहिं नौजवान जेके हूंदा आहिनि चाहींदा आहिनि त मूं पंहिंजे रब खे मूं को गुनाह कोन कयो आहे मुंहिंजे हथ हर वक़्तु जेकी आहे नेकी थी आहे रोज़ा हज ज़कात फ़राइज़ सभु मूं पंहिंजे रब जा पूरा कया आहिनि हुकूकुल बात लेकिन किथे न किथे हू चवंदा त मुंहिंजो रब मूंखो राज़ी कोन्हे कुझु अहिड़ी नाकामी हुनजी ज़िंदगी में अची वेंदी आहे त हू उन शक शुबात में शामिलु थी वेंदो छा चवणु चाहींदो बिल्कुलु सुठो सुवालु आहे इंसान अलाह जी रहमत खां नाउमीद न थिए बिल्कुलु बेशक ऐं रही ॻाल्हि पंहिंजी इबादत ते यकीन रखणु न खपे अलाह जी ज़ात मां उमेद रखिजे पंहिंजी इबादत ते भरोसो न कजे सही आलिम ऐं आबिद में हिकिड़ो फ़र्क़ु आहे तव्हां ॻाल्हि पुछी त बरसीसा बनी इसराइल जो हिकिड़ो शख़्स हो 220 साल हुन इबादत कई त फ़रिश्ता हुनजी इबादत ते रश्क करणु लॻा एॾो वॾो आबिद त अलाह त ॼाणे थो न अलाह फरमायो त हीउ कुफर ते मरंदो त वॾो ताजुब थियो फ़रिश्तनि खे अच्छा त इहा ॻाल्हि शैतान खे ख़बर पई उन हिन ते महिनत कई हुन सां गॾु इबादत में बीह रहियो पर नमाज़ पढ़े त सलाम न फेरे रोज़ो रखे त इफ़्तारी न करे त हुन सोचियो बरसीसा त मां हेतिरी ज़िंदगी महिनत कई मुराक़बो कयो मूंखे एतिरी वॾी फज़ीलत न आहे हिन खे इहो कीअं इल्मु आयो त हुन खां पुछणु लॻो हू त इंसान जी शकल में हुनखे कहिड़ी ख़बर हुई शैतान त तव्हांखे हीअ एतिरो कीअं सभु कुझु मिलियो हुन चयो त मूं गुनाह कयो गुनाह करण खां पोइ इबादत में मूंखे लज़त मिली तो गुनाह कयो न आहे तोखे इबादत जी लज़त जी ख़बर न आहे अच्छा गुमराह करण जे लाइ चाहे उहो आबिद हो त आबिद खे गुमराह करे सघे थो माण्हू त हुन चयो पोइ मां छा कयां हुन चयो तव्हां जेको आहे सो क़तल कयो क़तल त मां नथो करे सघां हीउ तमामु वॾो गुनाह आहे पोइ हुन चयो तव्हां को ज़िना कयो इहो तमामु वॾो गुनाह आहे मां नथो करे सघां जे तव्हां पोइ शराब पीओ त हुन चयो हा इहो नंढो गुनाह हाणे ॾिसो न आबिद खे शैतान कीअं गुमराह कयो पर मां कीअं पी सघां थो हुन चयो मां तोखे ॾस ॾियां थो
फला जगह ते वञी तूं शराब मिले थी पी, उन खां पोइ तोखे जेका इबादत में लज़त मिलंदी उहा तूं कॾहिं पहिरियां न महसूसु कईं, तॾहिं ई मां अहिड़ी मुजाहिदो कयां पियो। त हू उन जॻह ते वेंदो आहे त शराब पींदो आहे, शराब में इंसान होश त ख़तमु थी वेंदो आहे न, त हुनखां उहो ज़िनाब थी वेंदो आहे। उन ते माण्हू गॾु थींदा आहिनि त हुनजो क़तल बि करे छॾींदा आहिनि। माना हू जेको ॾिसंदो आहे उनखे क़तल बि कंदो आहे, माण्हू बि मारींदो आहे, ज़िनाब बि कंदो आहे ऐं शराब बि पींदो आहे। टे गुनाह। त इन ते माण्हू हुनखे ॿधी वेंदा आहिनि। वक़्त जे बादशाह ॾे मशहूरु किसो आहे बनी इसराइल जो, त बादशाह हुनखे कोड़ा हणाईंदो आहे, हुनखे चवंदो आहे बाबा हिनखे टंगियो वञे, सूली ते लटकायो वञे। जॾहिं सूली ते लटकायो वेंदो आहे त शैतान वरी हुन ॾे ईंदो आहे, त अॾे अवाल तोखे ख़बर पई मूंखे 220 साल तंग कई, त हुन चयो त हाणे मूंखे इहा यकीन अची वियो त कॾहिं बि कंहिं अहिड़े सां दोस्ती न कजे जेको तव्हांखे गुमराही जो सबक़ु ॾिए। त हुन चयो मां तोखे हींअर बचाए सघां थो, शैतान खे वरी धोखो न, मां हींअर तोखे बचाए सघां थो, पर जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी। जो छा करिणो आहे, चई मूंखे सजदो कर। त हू हुन ते जीअं सजदो कंदो आहे हुनजी रूह हली वेंदी आहे, त कुफर में मरंदो आहे। त इहो ॿुधाइण जो मक़सदु हो त हेॾो वॾो आबिद कुफर में मरियो जो उन वटि इल्मु न हो। असां जेको रोज़ा रखूं था, इबादत कयूं था, तव्हां वारी ॻाल्हि भली ॻाल्हि आहे, इन ते अलाह जो शुकुरु कजे ऐं गुनाहनि खां इस्तिग़फ़ार कजे। हीउ इस्तिग़फ़ार जो महीनो आहे, इन खां शैतान जा कई टोला आहिनि ऐं सभिनी मां वॾो शैतान हमिलो कंदो आहे ज़ाल ऐं मुड़ुस ते। त इहे पाण में टुटी पिया त ख़ानदान टुटी पवंदा। त इन जे करे ऐं सभिनी खां पहिरियां क़यामत जे ॾींहुं जेको वज़नी अमल आहे अलाह वटि, उहो ज़ाल ऐं मुड़ुस जो हिक ॿिए सां बर्ताव आहे, बिहेवियर आहे। त ज़ाल कीअं मुड़ुस सां हलंदी, मुड़ुस कीअं हलंदो, त सभिनी मां वॾो वज़न उन्हनि जो थींदो। त असां ॾिसूं था अॼुकल्ह घर में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ते झेड़ा आहिनि, शैतानी ज़रूरु हुनखे कई ॼार आहिनि। त असां पंहिंजी इबादत ते शुकुरु कयूं ऐं इत्मिनान न रखूं, असां यकीन अलाह जी ज़ात मां रखूं, मुंहिंजो इहो चवणु आहे। सही, पर अगरि नाकामी थिए बि थी त पंहिंजे रब खे उम्मीद रखी करे त वरी ॿीहर कोशिशि करणु घुरिजे। मां उहो कल्ह अव्हांखे ॿुधायो त माण्हू खां गुनाह थी वञे वरी इस्तिग़फ़ार करे, वरी हुन खां गुनाह थिए थो वरी उहो इस्तिग़फ़ार करे थो त अलाह हुनजा माफ़ करे थो। अलाह फरमाए थो या इबादी, ऐं मुंहिंजा बानो, इन्नकुम तुख़्तिऊन बिल्लैल वन्नहार, तव्हां ॾींहुं राति गुनाह कंदा आहियो, व अना अग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, मां तव्हांजा सभु गुनाह माफ़ कंदो आहियां। सतार त उहो आहे न, फस्तग़फ़िरूनी अग़फ़िर लकुम, तव्हां मूंखां माफ़ी घुरो त मां तव्हांखे माफ़ी कयां। ॿी हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां हिकिड़ी रिवायत आहे, नबी साईं फरमायो मन लज़िमल इस्तिग़फ़ार, जंहिं इस्तिग़फ़ार कसरत सां कई, माना हीउ इस्तिग़फ़ार जो अशरो आहे, त जअलल्लाहु मिन कुल्लि ज़ीकिन मख़रजा, अल्लाह ताला हर तंगी मां हुनखे रस्तो ॾींदो, व मिन कुल्लि हमिन फ़रजा, ऐं हर परेशानी खां नजात, व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, उनखे रिज़्क़ उतां पहुचाईंदो जिथां हुनजो गुमान न आहे। त ही इस्तिग़फ़ार जेका आहे इहो तमामु वॾो अमल आहे, सभिनी मां अलाह वटि मुक़रब अमल जेको आहे पंहिंजे गुनाहनि ते नदामत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजे अगरि गुनाह सत थी थो वञे त पंहिंजे रब सां ई हम कलाम थी करे उन गुनाह जी माफ़ी ऐं ख़ासि उते रोई करे उन ते नदामत कजे त रब यकीन बेशक हिकिड़ो ॻोढ़ो जेकॾहिं तव्हांजे अखियुनि मां किरे नथो, तर थो थिए त अलाह तव्हांजी बख़्शिश थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर केतिरो असांजो रब जेको आहे एतिरो करीम आहे, बाज करण वारो आहे, त माना हिकिड़े ॻोढ़े ते बि असांखे बख़्शिश ॾिठो। बिल्कुलु। हाणे असां सां गॾु अब्दुल रहमान मौजूदु आहिनि, बहितरीनु नात ख़्वान हनूं था उन्हनि ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी कंदा ऐं असां इन सवाब में सभिनि खे शामिल कंदा। जी बिस्मिल्लाह कंदा अब्दुल रहमान। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, इहाई आरज़ू सीने में, इहाई आरज़ू सीने में, मुंहिंजो शल मौत थे मदीने में, मुंहिंजो शल मौत थे मदीने में,
इहा ई आरज़ू सीने में मुंहिंजा लजपाल मुंहिंजी पारत थई मुंहिंजा लजपाल मुंहिंजी पारत थई अथई कुल बमू कमीने में अथई कुल बमू कमीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में इहा ई आरज़ू सीने में तुंहिंजी चाउठ खे थो चुमण चाहियां तुंहिंजी चाउठ खे थो चुमण चाहियां मुंहिंजा महबूब कंहिं महीने में मुंहिंजा महबूब कंहिं महीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में इहा ई आरज़ू सीने में दिल सां जाथे क़ुरान पढ़जे थो दिल सां जाथे क़ुरान पढ़जे थो थी पे शिरकत उन्हीअ शबीने में थी पे शिरकत उन्हीअ शबीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में इहा ई आरज़ू सीने में बुद्धि नाले मिठे जे अर्ज़न खे बुद्धि नाले मिठे जे अर्ज़न खे कजो वाहर अची करीने में कजो वाहर अची करीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में मुंहिंजो शल मौत थे मदीने में इहा ई आरज़ू सीने में इहा ई आरज़ू सीने में अल्लाह जज़ाक अल्लाह माशाल्लाह वजरा पर हीअं हलंदासीं असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते लॻे थो राशिद शाह जी जेकी बुगी आहे उहो तयारु थी चुकी आहे और ये मसालो यकीनन पेटी जो जी राशिद शाह केसिताईं पहुतो बिल्कुल सब कंप्लीट थी चुको है हाणे ब्रेक खां पोइ जीअं असां ईंदासीं त असां हेलमेट मायोनीज़ में मिक्स कंदासीं अच्छा सॼो माना तव्हांजी मुर्गी जेकी आहे मसाले जहिड़ी भुनी चुकी आहे ज़बरदस्त सुठो कलर पियो लॻे ब्राउन चङी तरह सां थी चुकी आहे सुठी तरीक़े सां तव्हां फ्राई कई आहे ज़बरदस्त बहितरीनु शेफ थी आहिनि राशिद शाह पर हाणे हलूं था असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन ट्रांसमिशन सां ताबन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं उन सां गॾोगॾु कनौर टमाटो केचप कनौर चिली गार्लिक सॉस कनौर्स नूडल्स कनौर्स चिकन क्यूब्स एंड कनौर्स क्रिस्पी फ्राइड मिक्स ऐं उन सां गॾोगॾु रफ़ान काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान एक बार ॿीहर ख़ुश आमदीद अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में तमाम मोज़िज़ नाज़रीन के वेलकम ऐं ख़ुश आमदीद चऊं था जीअं त असां वटि हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहिनि उलमा साहिब जिन सां खोड़ सारा सवालात दीनी इस्लामी सवालात करे रहिया आहियूं ऐं गॾोगॾु असां पंहिंजी रेसिपी बि तयारु करे रहिया आहियूं जिन में हिन वक़्तु असां सभ खां पहिरियां तव्हां ॾिसो पिया त असां कीमूं ठाहे छॾियो आहे ऐं सॼो मसाला वग़ैरह मिक्स करे ज़बरदस्त राशिद शाह बहितरीन पर आउं ॿुधाईंदी हलां त हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां 3 कलाकनि जी ट्रांसमिशन सां तावन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% प्रोटेक्ट करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक जरासीम सां ऐं इन सां
गॾोगॾु सुप्रीम ज़बरदस्त चांहि ज़बरदस्त खुशबू ज़बरदस्त ज़ाइको ऐं सां गॾोगॾु सर्फ एक्सेल ऐं सां गॾोगॾु हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ जेको हाणे त पाकिस्तान में बि लॉन्च थी चुकी आहे ऐं जेको राशिद शाह बि इस्तेमालु करे रहिया आहिनि पंहिंजी उन में ख़ासि तौर ते ज़बरदस्त हेलमेंस खे सां ऐड कनि पिया बहितरीन क़िस्म जे हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ आहे अगरि पंहिंजे बर्गर सैंडविच या पंहिंजे चिकन पैटीज़ खे अगरि डिलीशियस सुपर डिलीशियस ठाहिणो आहे त उन में हेलमेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ जो इस्तेमालु ज़रूरु कंदा ज़बरदस्त मायोनीज़ छो त इन में अञा डिलीशियस थी वेंदी ऐं चूज़ी थी वेंदी लेकिन हाणे राशिद शाह खां पोइ छा कंदो हिन खां पोइ हिनखे असां मिक्स कंदासीं उन खां पोइ फिलिंग तयारु थी वेंदी उन खां पोइ असां पटीअ ते वेंदासीं पटीअ ते सेटिंग करे उन खां पोइ असां पैटीस तयारु कंदासीं ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं उन सां गॾोगॾु पोइ अगरि ॻाल्हि जीअं हली रही आहे चिकन जी हेलमेंस मायोनीज़ जी जंहिंमें मायोनीज़ एड थी चुको आहे रेडी थियण खां पोइ उनखे अगरि असां खाईंदासीं अगरि उन सां डिप कंदासीं कनौर चिली गार्लिक सॉस में त अञा जेके हू पेकी जा लाजवाब थींदा ॿुधाईंदी अञा त कनौर तव्हां लाइ 20 रुपए जी बचत सां खणी आयो आहे पंहिंजे अफ़तार जी रौनक तव्हांखे वधाइणी आहे त कनौर्स टमेटो केचप ऐं कनौर चिली गार्लिक सॉस जो इस्तेमालु कंदा ऐं उन सां गॾोगॾु कनौर्स मैजिकल नूडल्स ख़ासि तौर ते ॿारनि जी बोरियत भराइण जे लाइ कनौर्स मैजिकल नूडल्स टियों जेको नयो फ्लेवर मुतारिफ़ करायो हुयो चीज़ी टटपटा लेकिन जेके ॿार चीज़ लवर आहिनि त उन्हनि लाइ हू मैजिकल नूडल्स ज़रूरु आहे ऐं उन सां गॾोगॾु कनौर्स चिकन क्यूब्स ऐं कनौर्स क्रिस्पी फ्राइड मिक्स ऐं उन सां गॾोगॾु रफ़ान अगरि पंहिंजे दस्तरख़ान जी मिठास खे वधाइणो आहे त रफ़ान जो इस्तेमालु कंदा पर हाणे असां सां गॾु हसनैन मेमन मजीद मौजूद आहिनि हणूं था उन्हनि ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुसना ख़ानी कंदा इन शवाब में शामिल कंदा उन खां पोइ जेको असां राशिद शाह ते वरी वेंदासीं त हू केतिरे प्रोसीजर ते पहुता आहिनि जी बिस्मिल्लाह कंदा दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली जी जी सार लहे जाए सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिए एबदारन जा सार लह जाए सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिए बुदारन जा पार के बेड़ो ही खाते जो खुदा जे वास्ते पार के बेड़ो ही खाते जो खुदा जे वास्ते दे वठी माफ़ी मिठा मुश्किल खुशा जे वास्ते दे वठी माफ़ी मिठा मुश्किल खुशा जे वास्ते अर्ज़ड़ा बुध या नबी बानिए जे बारन जा के रुखण दो बार तोरिए ए बुदारन जा है नेक माना व्या छुट्टी पर को झड़ा का दे वञ नेक बाना व्या छुट्टी पर को झड़ा का दे वञ दाद दिल बर को न थे दफ्तर खणी जाॾे वञ मुंहं फिटी विया ज़िलज़िले में तन वीचारन जा के रुखण दो बार तोरिए ए बुदारन जा
सना गए या नबी सल्ले अला ही महेश आसना गए या नबी सल्ले अला खौफ तो हूँ दे नथम ए खुदा जा लाडला तुझे दामन में हुदा तुझे दामन में हुदा हथ हजारन जा के रुखण दो बार तोरिए ए बुदारन जा सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह पर आउं राशि शाह ॾे वेंदमि राशि शाह ॾिसो केतिरे घंटे पहुता छा पिया कयो बिल्कुलु असां फीलिंग विझी छॾी आहे हींअर ॿ ठाहे छॾिया अथऊं हिन पटनि में असां हाणे हिननि खे ज़बरदस्त बंदि करे उन खां पोइ असां हिन खां 4-5 ठाहे फ़िलहाल फ्राई कंदासीं ऐं पोइ असांजो ॾिसो थी वेंदो ही प्रोसीजर रेडी तव्हां ॾिसो मां शेफ थी वियो आहियां न थी वियो आहियां बिल्कुलु थी वियो ऐं बिल्कुलु ही घर में अवेलेबिलिटी बि हूंदियूं आहिनि जेके कोई एॾी एक्सपेंसिव रेसिपी बि कोन्हे ऐं बिल्कुलु ईज़ी टू कुक वारी रेसिपी आहे जेकी राशि शाह ठाहिनि पिया जेके बि इंग्रीडियंट्स इस्तेमालु कया आहिनि उहो असांजी रोज़मर्रा जी कुकिंग में डेली हूंदा आहिनि पर हेलमंड्स क्रीमी मायोनीज़ जेकी बहितरीनु मायोनीज़ उनखे अञा सुपर ऐं डिलीशियस ठाहे पई उन सां गॾु कनौर जेके बि आहिनि सॉसेसिस उनखे अञा सुपर डिलीशियस ठाहिनि पिया पर राशि शाह हींअर आऊं हलंदमि शॉर्ट कम ब्रेक ते पोइ वापसि ईंदासीं त तव्हां ॾिसो था त इहे हेलमंड्स मायोनीज़ जेके चिकन पेटीज़ केतिरे ताईं रेडी थी चुका आहिनि नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कम ब्रेक जो हिन ट्रांसमिशन सां ताबन किया है लाइफ बॉय हैंड वॉश लाइफ बॉय हैंड सैनिटाइजर सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं उनखां पोइ कनौर टमाटो केचप कनौर चिली गार्लिक सॉस कनौर नूडल्स कनौर क्यूब्स एंड कनौर क्रिस्पी चिकन फ्राइज एंड रफान कारे न मंजू असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां तावन किया लाइफ बॉय हैंड वॉश लाइफ बॉय हैंड सैनिटाइजर ऐं सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेंट्स क्रीमी ड्रीमी मायोनीज़ ऐं सां गॾु कनौर जेको तव्हांजे खाधे खे बिल्कुलु फ्लेवरफुल ऐं मैजिकलफुल करे थो कनौर से जेके बि प्रोडक्ट आहिनि असां ॿुधाईंदा त कनौर सॉसेस जे हवाले सां त कनौर टमाटो केचप ऐं कनौर चिली गार्लिक सॉस ऐं उन सां गॾु कनौर मैजिकल नूडल्स जेको चीज़ी चटपटा नूडल्स नयो चटपटा नूडल्स आयो आहे ऐं उन सां गॾु चिकन क्यूब्स ऐं क्रिस्पी फ्राइड मिक्स ऐं उन सां गॾु रफ़ान पंहिंजे मिठे जे इस्तेमालु करण लाइ त रफ़ान जो इस्तेमालु ज़रूरु कयो पर हाणे आउं राशि शाह ॾे वञा थी जेको काफ़ी हद ताईं यकीनन पंहिंजे जेके चिकन पेटीज़ तयारु करे चुका आहिनि जी राशि शाह तहरीम मां हिन वक़्तु तक़रीबन 3 ठाहे चुको आहियां असांजा पेटीज़ बाक़ी 2 ठाहिणा आहिनि उन खां पोइ असां फ्राई कंदासीं चलो ठीकु आहे तव्हां कंटिन्यू कयो पंहिंजे इन प्रोसेस खे पोइ असां तव्हांखे वापसि अचूं था जेसिताईं तव्हां फ्राई करे वठो ऐं जेसिताईं अलामा इमरान साहिबु ॾे वेंदमि त हुनखे पुछंदमि त असांजी जेकी आहे असांजी जेकी धरती आहे असांजी उहे ई पूरी दुनिया में जेकर ख़ासि तौर ते असांजी सिंधी धरती त उहे ई सोफिया ओलियान जे बुज़ुर्ग जे हवाले सां इलाही मशहूरु आहे सूफ़ियुनि जे हवाले करे मशहूरु आहे पर जेके आहिनि असांजे मौलाना ख़ासि ते रूमी जे हवाले सां उन्हनि खां पुछणु चाहींदमि त काफ़ी हद ताईं माण्हुनि खे ॼाण कोन हूंदी आहे हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम जे बारे में हीअ असांखे ज़रूरु अञा रोशनी करे असांजे जेके व्यूजन आहिनि उहे अञा क्लियर करे ॿुधाईंदा जी अलामा इमरान चलनि साहिबु ऐं ख़ासि तौर ते वरी जॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह बाबति बि ज़रूरु सवाल कंदासीं बिल्कुलु अवां सही फरमायो त सिंध धरती ओलिया सूफ़िया जी धरती आहे बेशक ख़िज़र अलैहिस्सलाम जे मुतलिक़ मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त ख़िज़र अलैहिस्सलाम जे बारे में काफ़ी ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ी किताबु आहे अल मुलूक वल ममलूक जरीर तबरी मुअर्रिख़ आहे पहिरियों तारीख़ जो उहो लिखे थो त इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में ख़िज़र अलैहिस्सलाम ऐं सिकंदर ज़ुल्करनैन जे लश्कर जो अमीर हो अमीर कारवां हो
त हू सिकंदर ज़ुल्करनैन त उहो ज़ुल्करन उन खे चवंदा आहिनि जंहिं मशरिक़ खां मग़रिब फ़तह कयो, शिमाल खां जुनूब, इन करे सिकंदर आज़म सिकंदर ज़ुल्करनैन जंहिंजो क़ुर में ज़िक्र बि आहे। त हू जॾहिं हिकिड़े जंगल में पहुचनि था त उते पाणी हो, उनखे आब हयात, आब फारसी जो लफ़्ज़ आहे, हयात ज़िंदगी खे चइबो आहे, आब माना पाणी, आब हयात हुन पी वरितो ऐं सिकंदर ज़ुल्करनैन खे हुन न ॿुधायो। अच्छा, त इन करे माण्हू काफ़ी चवंदा आहिनि त ख़िज़र अलैहिस्सलाम अञा बि हयात आहे। इन खे मिर्ज़ा ग़ालिब पंहिंजे शेर में नक़ल कयो, क्या किया खिज़र ने सिकंदर से, अब किसको रहनुमा करे कोई, जब तवक्कुआत ही ना रही गालिब तो क्यों किसी से गिला करे कोई। मतलब खिज़र अलैहिस्सलाम जहिड़ी हस्ती सिकंदर ज़ुल्करनैन खे न ॿुधायो, असां कंहिंखे पंहिंजो रहनुमा कयूं। सही। त खिज़र अलैहिस्सलाम उहो पाणी पीतो, उन खां पोइ उन में इसराइली रिवायतूं बि आहिनि त अञा हू हयात आहे। ज़रूरु मूसा अलैहिस्सलाम सां मिलियो ऐं मूसा अलैहिस्सलाम जॾहिं बनी इसराइल हुन खां सवाल कयो, ए मूसा तोखां वधीक को इल्मु वारो आहे, मूसा रसूल बि हो, त हुन चयो त मुंहिंजे इल्म में न आहे, ऐं हुनजो जवाबु दुरुस्त बि हो। त अलाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आई। अलाह फरमायो, ए मूसा तोखां वधीक ॼाणण वारा मुंहिंजा मिन इबाद न, मां न वेठा आहिनि। त हुन चयो त ला अब्रह हता अबलुग मजमाल बहरैन ओ अमज़िया हुक़बा, मां एसि ताईं आराम न कंदुसि जेसि ताईं उन जॻह ते पहुचां, उन माण्हू सां मिलां। त यूशा बिन नून खे पाण सां गॾु सफ़र में खणंदा आहिनि मूसा अलैहिस्सलाम, ऐं उहो ख़िज़र अलैहिस्सलाम वटि पहुचंदा आहिनि। उहा कारी चादर मथां ओढ़ियल हूंदी आहे, त हुनखे त ख़बर हूंदी आहे। उहे इल्म आहिनि जंहिंखे मारिफत जा इल्म चवंदा आहिनि। त मूसा अलैहिस्सलाम हुनखे सलाम कयो, मूसा बिन इमरान, हुनजे पीउ जो नालो इमरान। त हुन चयो अस्सलाम अलैक, हुन चयो वालेकुम अस्सलाम। त हुन चयो त तूं मूसा आहीं, हुन चादर हालांकि हुनखे पातल हुई, बनी इसराइल वारो। त हुन चयो हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा, ए ख़िज़र मां कुझु इल्म तोखां सिखी सघां थो जेका अलाह तोखे इल्मु ॾिनो। त हुन चयो इन्नका लन तस्तती माइया सबरा, ए मूसा तूं मूंसां सबर कोन करे सघंदे। त ख़िज़र अलैहिस्सलाम जी इहे जेके मारिफती इल्म आहिनि, जीअं तव्हां मौलाना रूमी जी ॻाल्हि कई, त उनखे विलायत कीअं मिली। शम्स तबरेज़ मौलाना रूमी जी मजलिस में दाख़िल थियो, त हू मौलाना रूमी मंतिक जो इल्मु ॼाणींदो हो, फ़लसफ़े जो। उन वक़्त में इहे उलूम वॾी ॻाल्हि हूंदी हुई। त हुनखे पगड़ी ॿधल, शम्स तबरेज़ बुज़ुर्ग, त होॾां ॾिठी त 4000 तुलबा वेठा आहिनि जंहिंखे ही दर्स पियो थो ॾिए ऐं पाण वरी मसनद ते वेठो आहे। त जीअं शम्स तबरेज़ दाख़िल थियो त हुनखे ॾिसी चवणु लॻो, ई चीज़ त फारसी में ॻाल्हाईंदा हुआ, त हीअ छा आहे, हेॾा किताबनि जा ढेर, हे तुलबा। त चयो ईअं आस त तूं नमी दानी, हे उहो आहे जेको तो जाहिल खे ख़बर न आहे। माना उहो हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू, सूफ़ी माण्हू, चयो हीअ इल्मु आहिनि, फ़नून आहिनि, फ़लसफ़ो आहे, मंतिक आहे, तोखे कहिड़ी ख़बर। त हुन छा कयो, जो किताबनि खे धिको ॾिनो, उहो सभु हौज़ में किरी पिया। अॻियां हौज़ हो पाणी जो, किताब जो सभु किरिया। त हिन चयो भया मारे छॾियो, त मुंहिंजो सॼो इल्मु पाणी में वहाए छॾियो। तॾहिं त प्रिंटिंग हुई कान, हथ सां लिखिया वेंदा। त हुन शम्स तबरेज़ उन पाणी में झप ॾिनो, छलांग लॻाई ऐं सभु किताब वापसि ॿाहिरि कढिया ऐं मिटी झाड़ींदे, पाणी जो कतिरो न हो। त मौलाना रूमी हुन खां पुछो, ई चीज़ त हीअ छा आहे, हीअ तो कीअं कयो। त हुन चयो ईअं आस त तूं नमी दानी, हीअ उहो आहे जेको तोखे ख़बर न आहे, हीअ उहो इल्मु आहे जेको तोखे ख़बर न आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं उनखे ख़बर पई त हिकिड़ी मलका बिल्कीस आहे ऐं परस्तिश था कनि सिज तारनि जी, ऐं उनजो बि हिकिड़ो वॾो तख़्त आहे, त उन चयो त मई याती बि अर्श आहे क़बला ऐं यातूनी मुस्लिमीन, हुनजे मुस्लमान थियण खां पहिरियां उनजो अर्श मूं वटि केरु आणींदो। त चवणु लॻो काल इफ़रीतु मिनल जिन, जिननि जी जमात चयो। जिन माना ही तव्हां अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी सम्झो, ताक़त चयो। अना आती कबी क़बला अन तक़ूम मिन मक़ामिक, ऐं सुलेमान तुंहिंजी महफ़िल बरख़ास्त थियण खां पहिरियां तख़्त तुंहिंजे साम्हूं हूंदो फ़लस्तीन।
हू त फ़लस्तीन जो बिल्कुलु। ऐं हू त आहे होॾे मदियन में। हुन चवंदा इन खां पहिरियां यमन मां त काल लज़ी चयो हिकिड़े जंहिं वटि हो इल्मु मिनल किताब, जंहिंखे थोरो किताब जो इल्मु हो, उहो तौरेत जो हालांकि, उहो आसिफ़ बिन बरखिया। त हुन चयो त तुंहिंजे अखि छंभण खां पहिरियां तख़्त तुंहिंजे साम्हूं हूंदो। हुन जॾहिं पलक झपी की ऐं ॾिठईं त तख़्त साम्हूं पिया, चई हाज़ा मिन फ़ज़्ल रब्बी, इहो अलाह जो फज़्ल। इहे उहे इल्म आहिनि, उलूम आहिनि जंहिंखे असां पहुता न आहियो, इदराक न आहे कयो। इहे आहिनि असल में मार्फती इल्म। अच्छा, इहे आहिनि इहे सूफ़िया ओलिया, जीअं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ बिटाई। रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि कई, उन्हनि खे अलाह जी ॾात ई इहो जेको डिवाइन आहे या डेवोटेड आहे, इहो अलाह जो इल्मु आहे, अलाह जी हिकिड़ी ॾात आहे। इहो अलाह पंहिंजे ॿारनि खे ख़ासि जंहिंजे मथां करम कंदो आहे उनखे अता कंदो आहे। ऐं इन में ई ख़िज़र अलैहिस्सलाम जो वाक़ियो अचे थो, इन में ई मौलाना रूमी जी ॻाल्हि अचे थी, इन में सही, ई सभु जी जी वाकई बिल्कुलु। इन खे अञा अॻिते आऊं चाहींदमि थोरो वधाईंदासीं, पर हाणे जेका असां नात ते वेंदासीं, अब्दुल रहमान असां सां मौजूदु आहिनि। हाणे तव्हां अब्दुल रहमान जी अब्दुल रहमान बिस्मिल्लाह कंदा, पाण कंहिं सां असांजी सनाख़्वानी कंदा। जी सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। असीं मुस्तफ़ा जी वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जी वतन जा दीवाना। सिकऊं था नबीअ जे अल्लाह, सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना, सहन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे शहर जी अजब जी चमक या, नबीअ जे शहर जी अजब जी चमक या। उन्हई रोशनी ऐं उन्हई रोशनी ऐं उन चमक जा दीवाना, चमक जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सभई मुल्क घोरिया नबीअ जे शहर तां, सभई मुल्क घोरिया नबीअ जे शहर तां। नायूं शाम उर्दन, नायूं शाम उर्दन ऐं यमन जा दीवाना, यमन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी, उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी। ॾींदा पाक कपिड़ो अल्लाह, ॾींदा पाक कपिड़ो उन कफ़न जा दीवाना, कफ़न जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। इस्माइल हुसैनी शुक्र करत आयूं, इस्माइल हुसैनी शुक्र करत आयूं। मोहम्मद मिठे जे अल्लाह, मोहम्मद मिठे जे बचन जा दीवाना, बचन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे
वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना सहन जा दीवाना असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना अल्लाह सुभान अल्लाह थैंक यू अब्दुल रहमान तव्हां असांजी अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में शामिल थियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़ुनी करे नी सवाब बि सबित की शामिल वरी वरी महिरबानी पर नाज़रीन हीअं वक़्तु थियो असांजो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो लेकिन राशिद शाह मुंहिंजे ख़्याल में ऑलमोस्ट रेडी करे चुका आहिनि हेलवेंस चिकन पेटीज़ काफ़ी हद ताईं राशिद शाह रेडी थी विया आहिनि बिल्कुल रेडी थी चुका आहिनि आख़िरी पेटीस आहे जेको असांजो फ्राई थिए पियो वाह ज़बरदस्त पोइ यकीन असांखे तव्हां जॉइन कंदा हिते पोइ वापसि अचूं था वापसि अची करे असां ॿुधाईंदमि त पोइ कंटिन्यू कंदासीं अलामा इमरान जलबानी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि काफ़ी दीन जे हवाले सां असांखे रोशनी ॾियनि पिया ऐं सां गॾु ॿुधाईंदी हलां त इन ट्रांसमिशन 3 कलाकनि जी ट्रांसमिशन सां ताबन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र ऐं सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलवेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ कनौज टमाटो केचप कनौज चिली गार्लिक सॉस कनौज मैजिकल नूडल्स कनौज क्यूब्स एंड कनौज चिकन क्रिस्पी फ्राइज़ एंड रफ़ान काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन ॿीहर अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में हिन ट्रांसमिशन सां ताबन कयो आहे ऐं ॿुधाईंदी आहियां लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको असांखे 99% प्रोटेक्ट करे थो हिफ़ाज़त करे थो ख़ासि हुते कोरोना जहिड़े वायरस खां जरासीम खां जेकी सूरत हाल कोरोना जी तव्हां ॾिसो पिया त ख़ासि हुते असांजे मुल्क में केतिरी वधी रही आहे त उनको बहितर आहे त असांखे पाण खे प्रोटेक्ट करूं पंहिंजी हिफ़ाज़त कयूं लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र सां ऐं उन सां गॾु गॾु सुप्रीम जेके तव्हांखे बचत ॾिए थी सुप्रीम चांहि जेके थोरी इस्तेमालु करण में तव्हांखे रंग ऐं ज़ाइको बि ॾिए थी ऐं बचत सां गॾोगॾु ऐं उन सां गॾोगॾु सर्फ एक्सेल ख़ुशबूदार सर्फ ऐं उन सां गॾोगॾु हेलवेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ जेके नंबर 1 मायोनीज़ 100 सालनि खां वठी मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में मौजूदु आहे पर हींअर असांजे पाकिस्तान कंट्री में बि मौजूदु आहे जेकी अॼु राशिद शाह पंहिंजे चिकन पेटीज़ में इस्तेमालु करे चुका आहिनि अगरि ॻाल्हि हली रही आहे त पंहिंजे खाधनि खे लाजवाब ऐं डिलीशियस टेस्ट जेके ॾियण वारनि जी तव्हां ॿुधाईंदी न त कनौज तव्हां लाइ ज़बरदस्त क़िस्म जा प्रोडक्ट खणी आयो जंहिंमें कनौज सॉसिस आहिनि सॉसिस जे हवाले सां ॿुधाईंदा त जीअं राशिद शाह जेके आहिनि ख़ासि हुते चिली गार्लिक सॉस जो इस्तेमालु कंदा जेको चिकन पेटीज़ जे लाइ माना पंहिंजे संबोसनि पकोड़नि ऐं पेटीज़ खे अगरि चिली गार्लिक सॉस में तव्हां डिप कंदव त तव्हांजो खाधो वञा तव्हांजी डिश अञा लाजवाब थी वेंदी हुन सां गॾु टमाटो केचप ऐं हुन सां गॾु अगर ॻाल्हि हिते ॿारनि जी बोरियत दूर भॻाइण जी त कनौज को मैजिकल नूडल्स को वधीक का शइ कोन्हे कनौज मैजिकल नूडल्स जेको मूं तारीफ़ करायो आहे ऐं ॿुधाईंदी हलां त चीज़ी चटपटा जेको नूडल्स आहे किननि ॿार इंजॉय कंदा चीज़ी चटपटा नूडल्स छो त हिन में जेको आहे चीज़ आहे ख़ासि जेके ॿार जेके चीज़ वञणु चवंदा आहिनि त नूडल्स में चीज़ छो कोन्हे त कनौज हुन लाइ खणी आया आहियो त चीज़ी चटपटा जेको नूडल्स लेकिन उन ॾींहुं बि राशिद शाह ठाहियो त असां बि इंजॉय कयोसीं बहितरीनु जेको आहे ज़रूरी न आहे त ॿारनि जे लाइ हुजे असां वॾा बि यकीन आहिनि जेको आहे राशिद शाह सां खाईंदमि बिल्कुलु फन टाइम जी बोरियत दूर भॻाइण लाइ ही ज़बरदस्त मैजिकल नूडल्स आहिनि हुन सां गॾोगॾु पंहिंजे सादे फिके खाधे खे अगरि मुर्गी जो ज़ाइको ॾियणो आहे त कनौज चिकन क्यूब्स तव्हां इस्तेमालु कंदो छो त हुन में असली चिकन जा पीसिस मौजूदु आहिनि पंहिंजे खाधे खे तव्हां लाजवाब ठाहींदा हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं हुन सां गॾु ॿुधाए अगरि घर वेठे तव्हांखे पंहिंजी मुर्गी जो स्टाइल जेको आहे पंहिंजी स्टाइल ॾियणो अथई चिकन खे रेस्टोरेंट जहिड़ो त तव्हां क्रिस्पी फ्राइड मिक्स जो इस्तेमालु ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दस्तरख़ान में मिठास ख़ासि हुते इफ़्तार जे दस्तरख़ान में मिठास अगरि पैदा करणी आहे त रफ़ान जो इस्तेमालु ज़रूरु कंदो रफ़ान जा जेके बि प्रोडक्ट्स आहिनि पहिरियों ॾाढी बहितरीनु आहिनि चलो राशिद शाह ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां चिके तव्हांजी डिश तयारु थी चुकी आहे ज़बरदस्त ॾाढा डे बाय डे तव्हांजी अमर ॾाढी ख़ुशि थींदी हूंदी यकीननि राशिद शाह बिल्कुलु तव्हां एॾी सुठी पेटी असल में हिन जो कमाल सभ खां पहिरियां असां जेको ठाहियो हुयो हेलमेंस मायोनीज़ असां हिन में मिक्स कयो ठीकु आहे ऐं हेलमेंस मायोनीज़ जे कमाल ॾेखारियो आहे असल में हिन ई हेलमेंस मायोनीज़ जेको असां हिन में मिक्स कयो मसाले में कीमे में एंड मायो बॉक्स पैटीज़ जेके आहिनि हेलमेंस से ई ठहिया आहिनि
ऐं हिन में असां काफ़ी तरह जीअं लूणु थी वियो, अदरक थी वई, थूम थी वई, ॻाढ़ा मिर्च थी विया एंड सावा धाणा थी विया एंड बिल्कुलु ज़बरदस्त। आसान। ऐं ॿुधाईंदी ऐं हिकु हलां त त असांजा बिल्कुलु मुसलसल ॾेखारे वेठे पर जे अगरि घर में वेही सही। करे टाइम ब टाइम ठाहींदो मिंट में ठाहे थो सघे। बिल्कुलु। ऐं जीअं ॿुधाईंदी हलां त हेलवेंस मायोनीज़ में बहितरीन अंडनि जो इन सां गॾो गॾु एक्स्ट्रा क्रीम जो इस्तेमालु थियल आहे, बिल्कुलु ड्रीमी क्रीमी बिल्कुलु। जेको तव्हांजे सैंडविच ऐं भई टेस्ट खे इलाही डिलीशियस करे थो। चलो राशिद शाह, बहितरीन ज़बरदस्त, तव्हांखे शाबाशी हुजे, एतिरा Thank सुठा you कुक very थी much. चुका थी आहियो। पर आऊं जेकॾहिं असां सां थर्ड गेस्ट असांखे हिननि जॉइन कयो आहे, उन्हनि खे वेलकम कंदमि। असांजे मराठा टेलीविज़न जो उहो हिसो बि आहिनि। असांजे फर्स्ट जेकॾहिं तो जेके सेगमेंट में असां शामिल थी चुका है ना, उन्होंने के वेलकम कदम। मोहम्मद अली, बेहतरीन खान, कैसे हैं आप? आपको रमज़ान मुबारक, आपको रोज़ा मुबारक। खैर मुबारक अल्हम्दुलिल्लाह बिल आलमीन। आप सबको भी रोज़े की बहुत बहुत मुबारकबाद, रमज़ान करीम की बरकत वाले महीने की बहुत बहुत मुबारक। खैर मुबारक, खैर मुबारक। अच्छा, अलामा इमरान जलवानी साहब ने वेंदमि त यकीनन काफ़ी हद ताईं जीअं ॿुधाईंदा असांजे जेके दीन जे हवाले सां कुझु क्यूरीज़ हूंदियूं आहिनि, सुवाल हूंदा आहिनि, उहे असांखे क्लियर करबा। सजरे ॾिसो था त नज़र जे क़ुरान शरीफ़ पढ़ंदा आहियूं, क़ुरान पाक पढ़ंदा आहियूं, ख़ासि तौर ते सुबुह जे वक़्तु, शाम जे वक़्तु, या कुझु उनजा टाइम मुक़ररु हूंदा आहिनि किथे, त उन में केतिरो सुकून मिले थो। ई क़ुरान शरीफ़ जो तोहफ़ो पाण कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असांखे ॾिनो, त इन में पूरी ज़िंदगी जो असांखे लाइफ स्टाइल जेको गुज़ारण जो तरीक़ो मौजूदु आहे, त उहो उन्हनि जो चवंदो त क़ुरान शरीफ़ जी असांखे सली फज़ीलत असांखे ॿुधाए। जी अलामा इमरान साहब। आऊं इहो ॿुधाईंदुसि त असां वटि क़ुरान पाक कीअं पहुतो। जी। अब्बासी सल्तनत में हिकिड़ो फितनो उथियो, मोतज़िलिया जेके मास्टर्स कनि था अरेबिक में या इस्लामिक कल्चर में, उन्हनि पढ़ियो हूंदो त मोतज़िली उन फ़र्क़े जा हुआ। उन वक़्त में बादशाह मोतसिम बिल्ला, त क़ुरान मख़लूक आहे, ये अलिफ बा ता सा जीम हा खा, ये जेके हरूफ आहिनि, ये इंसान जी तख़लीक़ आहे। उन वक़्त जो इमाम हो इमाम अहमद बिन हम्बल, उन चयो त क़ुरान अल्लाह जी किताब आहे, इन में मख़लूक जो को तालुक़ न आहे। त इन ते वॾा मुनाज़रा थिया बगदाद में, कई माण्हू जेल में नज़रबंद थिया, कईं खे मारियो वियो, कोड़ा लॻा ऐं कई सऊबतूं ॾिसणियूं पियूं। आख़िर में सिर्फ़ु हिकु इमाम साहब बाक़ी रहिया, बाक़ी सभु। उन चयो त कंहिं उनखे चयो जान बचाइण बि सुन्नत आहे, तव्हां इन ॻाल्हि तां फिरी वञो। पर हुन चयो न, मां पंहिंजी जान क़ुर्बान कंदुसि, पर इहो कॾहिं न चवंदुसि क़ुरान मख़लूक आहे। त बगदाद जो मजमो तमामु वॾो खचाखच, माण्हू ॾिसण लाइ आया त अॼु छा थो थिए, डिसीशन छा थो थिए। इमाम साहब जी उमिरि वॾी हुई, हथ में हथकड़ियूं, पेर में ॿेड़ियूं, ऐं वञनि पिया, ॻाल्हि ॿुधण जी आहे। त एतिरे में मजमे मां, वॾे मजमे मां हिकिड़ो शख़्स भॼंदो आयो ऐं हुन चयो अहमद अहमद। त इमाम अहमद बिन हम्बल हुनखे ॾिठो, त हुन चयो तूं सुञाणी थो मां केरु आहियां? इमाम साहिबु चयो मां तोखे न सुञाणा, मां हितां जो वॾो धाड़ियल आहियां, मुंहिंजो नालो अबुल हैसम आहे, मूंखे वक़्त जे हुकुमरान ॾाढा कोड़ा आया आहिनि, मां धाड़ो न छॾियो आहे। ईअं न त हिन कोड़नि जी डपु खां तूं सच ॻाल्हि तां फिरी वञे। इमाम साहब खे इहो ॻाल्हि ॿुधी ऐं इमाम साहब चयो चाहे हींअर मुंहिंजे गोश्त जूं ॿूटियूं कयूं वञनि, पर मां पंहिंजे हक़ ॻाल्हि तां न फिरंदसि। त उन ते इमाम साहब चई सघे पियो न, तूं हिकिड़ो धाड़ियल मूंखे सम्झाईंदो वक़्त जे इमाम खे। त इन करे हज़रत अली जो फरमान आहे त उंदुरू माकाल ला तंदुरू मनकाल, जेको चवे थो उनखे न ॾिसो, छा थो चए इहो ॿुधो। जेकॾहिं तव्हां इहो ॾिसो चवे केरु थो, तव्हां आलिम खां महरूम थींदो, पर तव्हां इहो ॿुधंदो छा थो चवे त तव्हां जाहिल खां बि इल्मु वठंदो। त हुन न ॾिठो त धाड़ियल मूंखे सम्झाइण आयो आहे, हुन ॿुधो त हुन छा चयो, उहो पंहिंजी ॻाल्हि ते बीठो। त उन मोतसिम बिल्ला चयो हिनखे केरु ख़तमु कंदो? हिकिड़े हबशी चयो मां हिनखे 10 कोड़ा हणंदुसि, हुन 60 कोड़ा हयां ऐं रत जा फवारा हुआ ऐं ॿूटियूं उॾामियूं हुयूं, गशी तारी थी वई। हता की हुनजो जेको वज़ीर हो अहमद बिन अबी दाऊद, उन अची मुकालमो कयो त तव्हां जेकॾहिं हींअर बि चओ क़ुरान मख़लूक आहे, अलाह जी किताब न आहे, त मां तव्हांखे बादशाह जे अज़ाब खां बचाईंदुसि। इमाम साहिबु चयो जेकॾहिं तुंहिंजो बादशाह हींअर बि चवे त क़ुरान अलाह जी किताब आहे, सुभाणे मां क़यामत जे ॾींहुं उनखे अलाह जे अज़ाब खां बचाईंदुसि। उन खां पोइ हुनखे जेल में रखियो वियो ऐं पोइ हुकुमरान आयो, हुनखे आज़ादु कयो वियो। हू जॾहिं दर्स ॾींदो हो इमाम साहबु, त दुआ चवंदो हो दर्स में, रहम अल्लाहु अबुल हैसम,
अल्लाह अबुल हैसम जी मग़फ़िरत फरमाए। केरु अबुल हैसम? वॾो दाड़ेल जंहिं मूंखे हिन ॻाल्हि ते बीहारियो। ईअं हिकिड़ा वॾा तारीख़ असां वटि अफ़सोस सां चवणो थो पए कंहिं पढ़ी न आहे। हाणे उहा नवाए वक़्त में कोन मिलंदी, उहा कंहिं ॿी अख़बार में त कोन मिलंदी, उहा मिलंदी क़ुरान ऐं हदीस में। उन क़ुरान जे मथां केतिरो असांजे वक़्त जे इमामनि तकलीफ़ थियो, इन तरीक़े सां असां वटि क़ुरान पहुतो ऐं उन क़ुरान जी तिलावत इन करे अरब पंहिंजी तारीख़ में लिखनि था लौला अबी बकरिन लिमा उबिदल्लाह लौला अहमद लिमा उबिद। जेकॾहिं हज़रत अबू बकर ज़िंदा न हुजे हा, जेको नबी साईं जे इंतकाल जो वाक़ियो थियो, ऐं इमाम अहमद बिन हंबल ज़िंदा न हुजे हा त असां वटि दीन न पहुचे हा। हाणे क़ुरान त सॼो दीन आहे न, असां वटि तव्हां वटि ॿियो कहिड़ो सोर्स आहे? हिकिड़ो क़ुरान ई आहे। उहो असां ॾिसूं त अच्छा जॾहिं इमाम साहिब जो इंतकाल थियो, उन ॻाल्हि खे मां कंटिन्यू कयां, हिकिड़े मिंट जी ॻाल्हि आहे, त हुनखे कंहिं ख़्वाब में ॾिठो त हुनखां पुछो त इमाम साहिबु तव्हां सां छा मामिलो कयो अलाह? त हुन चयो मुंहिंजी अलाह बख़्शिश कई। चई छा तव्हांजे इल्म जे करे? वक़्त जो इमाम चयो न, मूं जेके कोड़ा खाधा क़ुरान जे करे, उन जे करे मुंहिंजी बख़्शिश थी। इल्म जो त पहाड़ हो। तव्हांखे ख़बर आहे त हनफी हिकिड़ो मज़हब आहे जीअं असां वटि एशिया में आहे, शाफ़ई ईअं सऊदी अरेबिया में आहे, मालिकिया ईअं हंबली हिकिड़ो वॾो मज़हब आहे। मतलब एतिरी ही वकीलनि पर हाणे असां सां गॾु मोहम्मद अली मौजूद आहिनि। मोहम्मद अली ईंदासीं त पाण खे सना ख़ानी कंदा। जी बिस्मिल्लाह के जी बिस्मिल्लाह कंदा। यकीनन हैंड सैनिटाइज़र सां पहिरियों हथ पंहिंजा सैनिटाइज़ ज़रूरु कंदा ऐं पाण खे 99% प्रोटेक्ट कंदा ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बात मदीने की, क्या बात मदीने की, ये सारी दुनिया खाती है खैरात मदीने की। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। तरसती है मेरी आंखें, मुझे भी रोज़ा दिखा दीजिए। मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। महकती है वो राहें जिनसे आका आप है गुजरे। महकती है वो राहें जिनसे आका आप है गुजरे। मुझे भी उन गली कूचों, मुझे भी उन गली कूचों में रहने की जगह दीजिए। मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। जज़ाकल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। किन ॿुधाईंदी रहां त हिन 3 कलाकनि जी ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश, लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र, असां गॾो गॾु सुप्रीम बचत वारी चांहि जेके इस्तेमालु कंदा थोरी है ख़ुशबूदार टेस्टफुल चांहि। असां गॾो गॾु सर्फ एक्सेल हेल्वेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़, असां गॾो गॾु कनौज टमाटो केचप, कनौज सिटी गार्लिक सॉस एंड कनौज मैजिकल नूडल्स, कनौज चिकन क्यूब्स एंड कनौज क्रिस्पी चिकन फ्राइड मिक्स एंड रफ़ान कसा खारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान।
वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां ताउन कयो आहे लाइव बॉय हैंड वॉश ऐं लाइव बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% प्रोटेक्ट करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां ऐं हीअ जेकी सूरत नज़र अची रही हुई पूरी दुनिया में त तव्हां ॾिसो त कोरोना वायरस के बचाव जे लाइ लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जो इस्तेमालु ज़रूरु कंदा अगरि जिथे पाणी न हुजे त तव्हां ईज़िली यूज़ करे सघो था। हुन सां गॾु सुप्रीम सर्फ एक्सल हेलबेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ ऐं हुन सां गॾु ॿुधाईंदी हलां त कनोस तव्हां लाइ लाजवाब बहितरीन टेस्टफुल प्रोडक्ट खणी आयो जेको तव्हांजे खाधनि खे अञा फ्लेवरफुल करे था छॾनि जंहिंमें आहे ख़ासि तौर ते टमेटो केचप ऐं चिली गार्लिक सॉस ऐं हुन सां गॾु चिकन क्यूब्स अगरि पंहिंजे सादे बोरिंग खाधे में अगरि तव्हांखे हुनखे टेस्टफुल करिणो आहे मुर्गी जो ज़ाइको ॾियणो त कनोर चिकन क्यूब्स जो जेको आहे इस्तेमालु ज़रूरु कंदो। हुन सां गॾु मैजिकल नूडल्स ऐं क्रिस्पी चिकन फ्राइड ऐं हुन सां गॾु रफ़ान ऐं जीअं त राशिद शाह बहितरीन चिकन पेटीज़ ठाहिया आहिनि बहितरीन डिलीशियस जंहिंमें हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ इस्तेमालु कई आहे जेको हाणे पाकिस्तान बि जेके आहिनि असां इस्तेमालु जे रहिया आहियूं ऐं ॿीहर ॿुधाइनि त हेलमेंस चिकन बॉक्स पैटीज़ जेको शेप बि बिल्कुलु हुनजो बॉक्स वांगुरु आहे बहितरीन राशिद शाह गुड वेल डन इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबु करे जल्दी तव्हांजो पंहिंजो रेस्टोरेंट थी वञे ऐं हिन सां गॾु इस्तेमालु कयो अथनि कनोर्स जी मूं ॿुधायो त कनोर्स बहितरीन प्रोडक्ट आहिनि अगरि तव्हां चिली गार्लिक सॉस में ही चिकन बॉक्स पैटीज़ डिप करे खाईंदा त यकीन तव्हांखे मज़ो ईंदो। हुन सां गॾु असां जीअं ॻाल्हि हली रही जी हिननि जी वरी ख़ूबसूरत तरीक़े से क़ुर पाक जी जीअं ॻाल्हि कयूं त अलामा इमरान साहिबु करे रहिया पर हाणे असां वेंदमि त हसनैन मजीद मेमण ॾे जेके पाण कंहिं जी सना ख़्वानी कंदा जी बिस्मिल्लाह कंदा। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे है पंहिंजा कुर्ब करे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा है तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी सुहिणा खाधोसी छा छान वठी घुरूं घोर तॾहिं बीणा झोल भरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा है सब के खां सखी दर तुंहिंजो आ मिस्कीन महेसर तुंहिंजो आ पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो हां ठरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा माशाअल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्ला असांजी इन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन जे 2 कलाकनि जी पंहिंजी पुराणी ते पहुता उन खां पोइ जेको आहे इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो साहिबु तव्हांखे ज़रूरु जॉइन कंदा ऐं अलामा इमरान जलवानी साहिब खे बि वॾी वॾी महिरबानी चवंदे थैंक यू जे काफ़ी सेगमेंट जेके उहे असां सां गॾु हुया दीनी तालीम उन्हनि खे असांखे ॾिनी ऐं काफ़ी हद ताईं असांजी दीनी तालीम ते रोशनी विधी त हिननि खां मैसेज ज़रूरु वठणु चाहींदुमि ख़ासि तौर ते कोरोना जी जेकी सूरत हाल लॻी पई आहे जी अलामा इमरान जलवानी साहिबु छा चवंदा आहिनि कोरोना जे मुतालिक़ मां जो मैसेज इहो आहे हिकु त इंसान बेबस आहे अलाह जी ताक़त जे साम्हूं सभु टेक्नोलॉजी सभु ख़तमु थी चुकी आहे असांजे नबी खां हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा उम्महातुल मोमिनीन पुछो त ताउन छा आहे वबा आहे जेका कोरोना वबा आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो अलाह जी पकड़ आहे पर अलाह जंहिंखे चाहे थो उन ते मोकिले थो
पर मुंहिंजी उम्मत लाइ अलाह इहा रहमत कई आहे। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लैस मिन रजुल यका ताउन फयमकुस फी बैतिही साबिरन मुहतसिबा। को शख़्स बि अहिड़ो आहे जॾहिं वबा अची वञे उहो पंहिंजे घर में करार पकड़े, घर में वेही रहे सही इन यकीन सां त इन जो अजर मिलंदो ऐं सब्र सां, ठीकु आहे, ऐं इन यकीन सां वेहे त उनखे का बीमारी मौत ॾेई नथी सघे जेसि ताईं अलाह न चाहे, त उनखे शहीद जे बराबरि अजर मिलंदो। त मां जो मैसेज आहे त हीअ वबा आहे, इन में पंहिंजो एहतियात कनि, घर में रहनि ऐं बिल्कुलु अव्हां जीअं फरमायो था त साफ़ सुथरो रहनि, ठीकु आहे न, हर वक़्तु उनजी इहो सुन्नत आहे, बिल्कुलु सुन्नत आहे। पंहिंजी पहिरियां प्रोटेक्शन आहे पंहिंजे ॿारनि जी, ऐं जेको तव्हांजे इर्द गिर्द माण्हू रहनि था उनजो प्रोटेक्शन आहे। इन जे करे पंहिंजी जेतिरी बि हिफ़ाज़त कजे, पर ख़ुदा न ख़ास्ता हिन में को मरी वञे थो त अलाह जे रसूल फरमायो अल मतऊन शहीद, त ताउन जी बीमारी में वबा में को मरी वियो त उहो शहीद आहे। महिरबानी अल्लामा इमरान जलवाड़ी साहब, थैंक यू सो मच। तव्हां असांजे इस्मत रमज़ान ट्रांसमिशन में शामिल थियो ऐं काफ़ी हद ताईं जेके असांजी दीनी तालीम ते रोशनी हुई, महिरबानी। नाज़रीन, असांजो हीउ सेगमेंट पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं इन ट्रांसमिशन सां ताबन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश, लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र, जेको 99% प्रोटेक्ट करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े ख़तरनाक वायरस सां, जरासीम सां, ऐं सां गॾोगॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलबेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़, जेको हाणे पाकिस्तान में बि लॉन्च थी चुकी आहे, ऐं उन सां गॾु गॾु कनौर्स ॿुधाईंदी आहियां त कनौर्स तव्हां लाइ मुख़्तलिफ़ बहितरीन लाजवाब प्रोटेक्ट खणी आहे, जीअं त कनौर्स सॉसेस आहिनि, सॉसेस में टमाटो केचप, चिली गार्लिक सॉस, ऐं उन सां गॾु गॾु कनौर्स नूडल्स, जेकर पंहिंजी बोरियत भराइणी आहे, दूर करणी आहे त कनौर्स नूडल्स ख़ासि तौर ते चीज़ी चटपटा जो इस्तेमालु कंदा, ऐं पंहिंजे बोरिंग ते सादे खाधे में अगरि मुर्गी जो टेस्ट ॾियणो आहे त कनौर्स मैजिकल नूडल्स, कनौर्स खां चिकन क्यूब्स जो इस्तेमालु ज़रूरु कंदा आहियूं। सां गॾोगॾु क्रिस्पी फ्राइड मिक्स ऐं रफ़ान, पंहिंजे यादगार लम्हनि खे मिठो बणाइणो आहे त रफ़ान सां गॾु। पर वेंदे वेंदे मोहम्मद अली खे चवंदमि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात जेको आहे ज़रूरु पढ़ंदा। ऐं पर राशि छा तव्हां ॻाल्हि चवणु चाहींदो कुझु? हाँ बिल्कुलु, मां एतिरो ज़रूरु चवणु चाहींदुमि त पहिरियों जेको वक़्तु हूंदो हुयो, सुबुह जॾहिं थींदी हुई, सुबुह पहर थींदी हुई त क़ुर जी तिलावत हूंदी हुई, ऐं हिन वक़्तु असां सुबुह जो उथूं था सभ खां पहिरियां मोबाइल यूज़ कयूं था। ख़ुदावंद ताला खे राज़ी करिणो आहे त क़ुर पढ़ी करे राज़ी कयो। अल्लाह ताला या कंहिं मासूमीन अलैहिस्सलाम जो फ़रमान आहे त सूरह फातिहा में उहा ताक़त आहे जे मुर्दा बि ज़िंदा करे सघे थी, ऐं क़ुर जी उहा कहिड़ी जॻह आहे जिथे कंहिं बीमारी जो इलाज न आहे। क़ुर में हर बीमारी जो इलाज आहे, बसि असांजो ईमान पको ऐं यकीन। त पोइ इजाज़त ॾींदा मूंखे ऐं राशिशा खे? सुभाणे ॾाढी सुहिणी राशिशा ॻाल्हि कई, त मूंखे राशिशा खे इजाज़त ॾींदा? ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, ज़रूरु दस्तक ॾींदा ज़रूरु। पर वेंदे वेंदे मोहम्मद अली जी बिस्मिल्लाह नात पढ़दा। करम मांगता हूँ, अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। अता कर तू शाने करीमी का सदका, दिला दे इलाही रहीमी का सदका। न मांगूंगा तुझसे तो मांगूंगा किससे, तेरा हूँ मैं तुझसे दुआ मांगता हूँ। करम मांगता हूँ, अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। जो नादार है कुछ नहीं जिनके पल्ले, उन्हें भी दिखा दे हरम के वो जलवे। हुजूरी हो सबकी दुआ मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। करम मांगता हूँ,
अता मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ दुआ मांगता हूँ करम मांगता हूँ अता मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान